अस्सलाम वालेकुम तासरा वेस्ट टीवी न्यूज़ तारन बुलेटिन में वली मोहम्मद चालू हाज़िर यहाँ शामिल मुश्ताक कबूल की रिपोर्ट जे असांखे मोकिली आहे मलिर खां। मलिर के इलाइक़े PS 9 में मौजूदा गर्ल्स सेकेंडरी स्कूल रज़ाक आबाद एहतजाम कंडो बुनियादी सहूलत जी अणाट सबब तबाहाली जो शिकार थी वियो आहे। स्कूल के हेड मास्तराणी शाहिदा साफ़िन से ॻाल्हाईंदे चयो त असांजे स्कूल में कंहिं भी क़िस्म जी सहूलत मौजूद न यानी जे स्कूल में पानी बिजली तोड़े वाशरूम जी सहूलत भी मौजूद कोन्हे। स्कूल में पढ़ंदड़ न्याणियुनि स्कूल में सहूलतुनि जी अणाट ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। शागिर्दियाणी इकरा साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त असां स्कूल में तक़रीबन 100 शागिर्दियाणियूं तइलीम हासिल करे रहियूं आहियूं। स्कूल में कंहिं भी क़िस्म जूं सहूलतूं मौजूद न आहिनि। केतिरा ई दफ़ा असांजा चूंडियल नुमाइंदा तोड़े तइलीम खाते जा ऑफिसर स्कूल विज़िट करण आया पर सवाइ दिलासनि जे कुछ भी हासिल नाहे थियो। हुन आला अख़्तियारनि खां अपील कंदे चयो आहे त स्कूल में बुनियादी सहूलतुनि सां गॾु स्कूल जी तबाह हाल इमारत जी भी मरम्मत कराए ॾिनी वञे।